नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरियल ॾींहुं फुलाडियो थाणे जी हद ॻोठ सुलेमान छोरो में पंहिंजे फुफाट अमजद छोरो जे हथां कणक जे फसल में गाह कंदे क़तल थी वियल 4 ॿारनि जी मां रज़िया छोरो जो क़तल केस संदसि मुड़ुसु अशरफ छोरो जी फ़रियाद ते फुलाडियो थाणे ते गुनाह नंबर 8/2019 कलम 302 तहत जवाबदार अमजद छोरो ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे। फ़रियाद अशरफ छोरो अवामी न्यूज़ खे ॿुधायो आहे त जवाबदार अमजद छोरो जी चाल चलत ठीक न हुजण सबबि खेसि घर अचण न ॾींदा हुआसीं। अमजद छोरो 2 भेनरूं मक़तूला रज़िया जे भाइरनि जूं ज़ालूं आहिनि। घर में मना ते बि पुराणे संगावत तकरार ते जवाबदार अमजद बेगुनाह मुंहिंजी ज़ाल खे ॿनी में गाह कंदे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। मुंहिंजी ज़ाल खे क़तल कयो, इहो ज़ुल्म, इहो ज़ालिम असां सां ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजा 2 पुट ऐं 1 न्याणी जो मुस्तक़बिल ऊंदाही थी वियो। मुंहिंजा मासूम ॿारड़ा रुली विया आहिनि। वाज़े रहे त जवाबदार खे फुलियाडियो पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। होॾां SHO फुलियाडियो ज़ाहिद लेगारी अवामी न्यूज़ खे ॿुधायो त जवाबदार अमजद ते फुलियाडियो थाणे ते मक़तूल औरत जे मुड़ुसु अशरफ जी फ़रियाद ते क़तल केस दाख़िल कयो आहे। जवाबदार कुनरी जे भरिसां ॻोठ अनवर सहतो जो रवासी आहे। हिन जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पार्टी जोड़ी आहे। जल्द जवाबदार खे गिरफ़्तार करे अदालत में पेश कंदासीं। वाज़े रहे त जवाबदार मक़तूला औरत जो फुफाट हो, जेको अक्सर मक़तूला रज़िया सां ऐं संदसि मुड़ुस खे धमकियूं ॾींदो ऐं ज़बरदस्ती घर में दाख़िल थी झेड़ो कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।